टंडोलैयार में हफ्तो गुज़री वञण बावजूद नरेश भील क़त्ल केस में अग भराई न थी सघी आहे। एसएसपी सलीम शाह पारां चुनियल जांच टीम जो सरबराह तब्दील कयो वियो आहे। डीएसपी सिटी असद चन्ना खां जांच वापस वठी डीएसपी सीआईए असलम लांघा हवाले कई वई आहे। अहम ख़बर आहे अवां सां शेयर करे रहिया आहियूं। टंडोलैयार में हफ्तो गुज़री वञण बावजूद नरेश भील क़त्ल केस में अग भराई न थी सघी आहे। एसएसपी सलीम शाह पारां जोड़ियल जांच टीम जो सरबराह तब्दील कयो वियो आहे। डीएसपी सिटी असद चन्ना खां जांच वापस वठी डीएसपी सीआईए असलम लांघा हवाले कई वई आहे। ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कयूं पिया। टंडोलैयार मां हफ्तो गुज़री वञण बावजूद नरेश भील क़त्ल केस में अग भराई न थी सघी आहे। एसएसपी सलीम शाह पारां जोड़ियल जांच टीम जो सरबराह तब्दील कयो वियो आहे। तफ़सील मालूम कंदासीं टंडोलैयार मां आवाज़ जे रिपोर्टर ग़ुलाम रसूल नहड़ियो खां। जी ग़ुलाम रसूल, कहिड़ा तफ़सील आहिनि इन हवाले सां आगाह कजो। मियां साहब खां ॻाल्हायां थो। हेलो जी ग़ुलाम रसूल। ब्रेकिंग न्यूज़ आयो शेयर करे रहिया आहियूं। टंडोलैयार मां हफ्तो गुज़री वञण बावजूद नरेश भील क़त्ल केस में अग भराई न थी सघी आहे। एसएसपी सलीम शाह पारां जोड़ियल जांच टीम जो सरबराह तब्दील कयो वियो आहे। डीएसपी सिटी असद चन्ना खां जांच वापस वठी डीएसपी सीआईए असलम लांघा हवाले कई वई आहे।